अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार आलू ऐं तूरियुनि जो बोड़। हीउ आलू ऐं तूरियुनि जो बोड़ ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 1 कप, ऐं हाणे कटियल तूरियूं विझूं था 1/2 किलो, ऐं तूरियुनि खे तक़रीबन 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तूरियुनि खे विचोली बाहि ते 5 मिनट जे लाइ पचायो आहे, ऐं हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था। ऐं हाणे उन ई तेल में असां कटियल थूम विझूं था 3 टेबल स्पून, कड़ी पत्ता विझूं था 8 खां 10 अदद, ऐं हाणे कुछ सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। थूम ऐं कड़ी पत्तनि खे थोड़ी देर जे लाइ फ्राई कयो आहे, त हाणे विझूं था कटियल बसर 1 कप, ऐं बसर खे गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, बसर गोल्डन थी चुको आहे। हाणे विझूं था कटियल टमाटा 1 कप, 4 खां 6 अदद सावा मिर्च विझूं था, ऐं सावा मिर्चनि खे असां विच मां कटे छॾियो आहे। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, हैड आहे 1/2 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, लूणु आहे 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था आलू 650 ग्राम्स, ऐं पाणी विझूं था 1.5 कप, ऐं हाणे पाणी खे उॿरण ॾींदासीं। ऐं जीअं ई पाणी में उॿार अचणु लॻंदो त हाणे असां ढक ॾेई करे तक़रीबन 15 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे, ऐं हाणे विझूं था फ्राई थियल तूरी जेका असां पहिरीं फ्राई करे रखी हुई, कटियल सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून, कसूरी मेथी जा पत्ता आहिनि 1 टीस्पून, ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढक ॾींदासीं, ऐं तक़रीबन 5 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचाइण लाइ रखंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 5 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार आलू ऐं तूरियुनि जो बोड़ तयारु आहे। असां कयूं था डिश आउट, ऐं उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।